यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। रब्बुल आलमीन जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां इहा आयत वही जी सूरत में नाज़िल कई त यहूदियुनि जो आलिम आयो आहे, यहूदियुनि जो जेको आलिम आयो आहे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि चवण लॻो, अमीर उमर बिन ख़त्ताब, तव्हांजे दीन में तव्हांजे इस्लाम में हिकु अहिड़ी आयत आहे, अगरि उहा आयत असांजे दीन इस्लाम में नाज़िल थी हा त असीं उन आयत जे नुज़ूल वारे ॾियारे खे ख़ुशीअ जो ॾींहुं करे मल्हायूं हा। उमर बिन वबरकातुहू। इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बादु फ़इन्न खैरल हदीसी किताबुल्लाह व खैरल हदी हदियु मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन दलालह व कुल्ल दलालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह। तमाम क़िस्म जूं तारीफ़ूं, वॾाई, वाखाण, किबरियाई ऐं बुज़ुर्गी, हम्द ऐं सना अल्लाह अहकमुल हाकिमीन ज़ुल जलाली वल इकराम जे लाइ, जेको कुल काइनात जो अकेलो ख़ालिक, मालिक, पालनहार, परवरदिगार वहदहू ला शरीक आहे।
लखें करोड़ें दुरूद ऐं सलाम हुजनि ख़ातमुन नबिय्यीन रहमतुल लिल आलमीन अहमद मुजतबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस थे। बिरादरान इस्लाम, अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक कलाम मुक़द्दस कुरान मजीद मां सूरतुल बक़रा जूं इब्तिदाई आयतूं ऐं उन सां गॾोगॾु नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस मुबारक पेश कई। मुंहिंजी गुफ़्तगू जो उनवान ऐं मौज़ू त हिन शरीयत ते दीन इस्लाम ते अमल छो ज़रूरी आहे। कुरान मजीद में काफ़ी सारी जगहनि ते ऐं अहादीस मुबारक जे अंदरि तव्हांखे अहिड़ियूं हदीसूं मिलंदियूं जिन में इहो हुकुम आहे त तव्हां दीन इस्लाम जी ताबेदारी कयो। छो, आख़िर वजह छा आहे जंहिंजे करे असांखे इन ॻाल्हि जी ताक़ीद कई पई वञे त तव्हां दीन इस्लाम ते अमल कयो, उन जी ताबेदारी कयो, दीन इस्लाम जा ताबेदार बणिजी वञो। छो, वजह छा आहे? हीउ मौज़ू इंतिहाई तवील आहे, तमामु ॾिघो मौज़ू आहे। अगरि इन ते गुफ़्तगू कजे त जुमनि जा काफ़ी सारा ख़ुतबा थी सघनि था, लेकिन इन महदूद टाइम जे अंदरि आऊं तव्हांजे साम्हूं हिन दीन इस्लाम ते ताबेदारी छो ज़रूरी आहे, इन्हीअ जा ॿ जेके आहिनि उसूल तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। ऐं उन खां बाद में दीन इस्लाम ते जॾहिं असीं अमल कंदासूं त उन जा फ़ाइदा असांखे कहिड़ा मिलंदा। हीअ बि इंतिहाई मौज़ू तवील आहे, सिर्फ़ु 2 फ़ाइदा आऊं तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह इलाही इहा दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला ऐं जेको बि तव्हांजे साम्हूं बयानु कया उहो मूंखे हक़ ऐं सच बयानु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन खां बाद में मूंखे ऐं अव्हां सभिनी खे इन ते असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हीअ अल्लाह तबारक व तआला जो दस्तूर आहे त अल्लाह तबारक व तआला शरई अहकामात, तौहीद जा पैगामात, तौहीद जी दावत माण्हुनि ताईं पहुचाइण जे लाइ अल्लाह तबारक व तआला नबियुनि जो सिलसिलो जारी रखियो। नबियुनि जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला हीअ तौहीद माण्हुनि ताईं पहुचाई। जंहिं बि क़ौम जी तरफ़ अल्लाह तबारक व तआला जंहिं बि पैगम्बर खे मोकिलियो थिए त उन पैगम्बर खे उन क़ौम जी ॿोली सेखारे करे अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी तरफ़ दीन जी दावत जे लाइ मोकिलियो थिए। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला हिन आख़िरी उम्मत जी तरफ़ असांजे इन आख़िरी उम्मत जे नबी जेको मोकिलियो अल्लाह तबारक व तआला, नबियुनि जो सरदार ख़ातमुन नबिय्यीन, जंहिंजो नामी नामी इस्म ग्रामी अहमद मुजतबा मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला काफ़ी सारी जगहनि ते असांखे इहो हुकुम ॾिए थो त अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तुबतिलू अमालकुम। ए ईमान वारो, तव्हां अल्लाह जी ऐं उन जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत कयो, ताबेदारी कयो, फरमान बरदारी कयो। जंहिं शइ जो हुकुम ॾियनि था उन ते अमल कयो, जंहिंखां रोकीनि था उन खां रुकिजी वञो। त छो, वजह छा आहे? सभ खां पहिरें नंबर ते इन जी वजह इहा आहे जो हीअ उहा शरीयत आहे, ही उहो दीन इस्लाम आहे जंहिं शरीयत में ज़र्रे बराबर बि शक कोन्हे को। शक त परे जी ॻाल्हि, पर शक जी गुंजाइश बि कोन्हे। हिन आख़िरी उम्मत जी तरफ़ जंहिं पैगम्बर खे अल्लाह तबारक व तआला जेको किताब ॾेई करे मोकिलियो, अल्लाह तबारक व तआला उन क़ुरान जी हिफ़ाज़त पहिरीं बि कई हुई, ता क़यामत ताईं अल्लाह तबारक व तआला उन जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो। ही उहो किताब आहे जेको शक ऐं शकूक ऐं शुबहात खां बिल्कुलु पाक ऐं साफ़ आहे। बाक़ी साबिक़ा उम्मतनि जी तरफ़ जेके किताब आहे, जेके सहीफ़ा अल्लाह तबारक व तआला पैगम्बरनि जे ज़रिए मोकिलिया, उन्हनि पैगम्बरनि जे मथां जेके किताब नाज़िल कया, उन्हनि किताबनि में रदो बदल थी वई
माण्हुनि में पंहिंजी मर्ज़ी हलाई, पंहिंजी दिलचस्प जेके उन्हनि जी उहे ॻाल्हियूं दाख़िल कयूं जिन खे उन्हनि जो दिलियूं पसंदि कंदियूं हुयूं, यानी पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ उन्हनि किताबनि जे अंदरि ॻाल्हियूं दाख़िल कयूं, यानी उन्हनि मंझि उन्हनि रदो बदल कयो। तो ही उहो किताबु आहे जंहिं किताब में ज़र्रे बराबरि बि शक कोन्हे को। अल्लाह तबारक व तआला छा थो फरमाए, फरमाया अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। ही उहो क़ुरान मजीद आहे, फरमाए ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि, जंहिंमें ज़र्रे बराबरि बि शक कोन्हे को। शक त परे जी ॻाल्हि, पर शक जी गुंजाइश बि कोन्हे का। ही उहो किताब आहे, ही उहो दीन इस्लाम आहे जेको मिलावट खां पाक आहे, जेको बिल्कुलु ख़ालिस आहे। ईअं जे ख़ालिस हुजण जी अहसास यहूदियुनि जे उलमा खे बि थियो जॾहिं अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़रिए अरफ़ात जे मैदान में अल्लाह तबारक व तआला सूरतुल माइदा जी आयत नाज़िल फरमाई, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। रब्बुल आलमीन जॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां इहा आयत वही जी सूरत में नाज़िल कई त यहूदियुनि जो आलिम आयो आहे, यहूदियुनि जो जेको आलिम आयो आहे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि, चवणु लॻो अमीर उमर बिन ख़त्ताब, तव्हांजे दीन में तव्हांजे इस्लाम में हिकु अहिड़ी आयत आहे, अगरि उहा आयत असांजे दीन इस्लाम में नाज़िल थी हा त असीं उन आयत जे नुज़ूल वारे ॾियारे खे ख़ुशीअ जो ॾींहुं करे मल्हायूं हा। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु पुछा कई त उहा कहिड़ी आयत आहे? यहूदियुनि जो उहा आलम इहा आयत पढ़ी करे ॿुधाए थो, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु सम्झी विया त उन यहूदी आलिम खे मुख़ातब थी करे फरमायो त वाक़ई अने इहा जॾहिं जंहिं मक़ाम ते आयत नाज़िल थी उन जॻह खां उन ॾिहारे खां असीं चङीअ तरह वाक़िफ़ आहियूं। अरफ़ात जो मैदान हुयो, 9 ज़ुल्हज जी तारीख़ हुई, मक़ाम अरफ़ात हुयो। उहो अरफ़ात जो मैदान नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो जॾहिं अरफ़ात जे मैदान में हाजी हज जा रुकन अदा करे रहिया हूंदा आहिनि त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ आम बख़्शिश जो ऐलान करे छॾींदो आहे। 9 अरफ़ात हुई, जुम्मतुल मुबारक जो ॾिहारो हुयो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त इहे ॿई ॾिहारा असां वटि मुक़दस आहिनि, असीं इन्हनि खे ख़ुशी जो ॾींहुं करे मल्हायूं था। जुम्मतुल मुबारक जो ॾिहारो मुस्लमाननि जे लाइ ख़ुशीअ जो ॾिहारो आहे। अरफ़ात जो मैदान आहे, उहो अरफ़ात जो मैदान जंहिंमें अल्लाह तबारक व तआला हाजिन जे लाइ आम बख़्शिश जो ऐलान कंदो। तो इन आयत मां, इन हदीस मां मालूम थिए थो त दीन इस्लाम जी ताबेदारी छो ज़रूरी आहे। इन जे लाइ जो ही उहो दीन इस्लाम आहे जेको हर क़िस्म जी मिलावट खां पाक ऐं साफ़, हर क़िस्म जी मिलावट खां बिल्कुलु पाक आहे। न हिन में कूड़ तव्हांखे मिलंदो, न हिन में तव्हांखे दोखेबाज़ी मिलंदो, कुझु बि कोन मिलंदो। हर शइ खां अल्लाह तबारक व तआला हिन खे पाक साफ़ करे छॾियो आहे। उहो क़ुरान मजीद आहे, फरमाई इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। ही उहो ज़िक्र आहे, ज़िक्र मां मुराद क़ुरान मजीद आहे जंहिंजी हिफ़ाज़त जो ज़िम्मो अल्लाह तबारक व तआला ख़ुदि खंयो। बाक़ी किताब ॾिसो, तौरात ज़बूर ॾिसो, इंजील ॾिसो, कई क़िस्मनि जूं मिलावटूं तव्हांखे हुननि में मिलंदियूं, रदो बदल करे छॾी, फेर फारी कई उन्हनि में अंदरि, पंहिंजी मर्ज़ी जूं ॻाल्हियूं उन्हनि में उनजे अंदरि दाख़िल कयूं, शामिलु कयूं। इहो वाहिद क़ुरान मजीद आहे जंहिं सूरत में 1450 साल पहिरीं नाज़िल कयल क़ुरान मजीद अॼु ताईं उन सूरत में कंहिं ज़बर ज़ेर में फ़र्क़ु कोन्हे को, ज़बर ज़ेर में बि रदो बदल न आहे कई, उहो वाहिद क़ुरान मजीद। तो पहिरें नंबर ते मालूम थियो हिन दीन इस्लाम जी ताबेदारी छो ज़रूरी आहे। इन जे लाइ जो ही दीन इस्लाम शुकूक ऐं शुबहात खां बिल्कुलु पाक साफ़, मिलावट खां पाक आहे, कोर ऐं फ़रेब खां पाक आहे। ॿिए नंबर ते
इन दीन इस्लाम जी ताबेदारी इन जे लाइ ज़रूरी आहे जो जेको बि हिन दीन इस्लाम जो ताबेदार आहे इन ताबेदारी में असांजे इंसान जी अमलनि जी बका आहे, अमलनि जी बका आहे। छो जो अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में काफ़ी सारी जगह ने फरमायो जेको भी शख्स मन आमिला सालिहम मिन ज़करिन औ उन्सा व हुवा मुमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबतन वला नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। रब्बुल आलमीन फरमायो जेको भी शख्स नेक ऐं सालिह अमल करे ऐं उन सां गॾोगॾु शर्त छा आहे वह हुआ मुमिनुन ऐं वो मोमिन भी आहे, उन जो ईमान अल्लाह ते भी आहे, रसूलनि ते भी आहे, तक़दीर ते भी आहे, क़यामत जे ॾियारे ते भी आहे। फरमाई आसमानी किताबनि ते भी उनजो ईमान आहे ऐं नेक ऐं सालिह अमल करे थो, इन नेक ऐं सालिह अमल जे बदिले में असीं उनखे सुठो अजर अता कंदासूं। कहिड़ी सूरत में? जन्नत जी सूरत। तो ही ॿ शयूं आहिनि जिन जे ज़रिए मालूम थिए थो त दीन इस्लाम जी ताबेदारी छो ज़रूरी आहे। पहिरें नंबर ते त ही दीन इस्लाम शक ऐं शकूक शुबहात खां बिल्कुलु पाक साफ़, हर क़िस्म जी मिलावट खां पाक आहे। ॿिए नंबर ते इन दीन इस्लाम जी ताबेदारी में असांजे अमलनि जी बका आहे। छो अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल वला तुबतिलू अमालकुम। ए ईमान वारो तव्हां अल्लाह जी ऐं उन जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत कयो, ताबेदारी कयो, फरमान बरदार बणिजी वञो कंहिंजा, अल्लाह जा ऐं उन जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जा। फरमाई वला तुबतिलू अमालकुम, ऐं पंहिंजे अमलनि खे बर्बाद न कयो, पंहिंजा अमल ज़ाया न कयो। मालूम थियो त अमलनि जी बका छामी आहे? अल्लाह ऐं उन जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी इताअत ऐं फरमान बरदारी। अच्छा, जॾहिं असीं इन दीन इस्लाम ते अमल कंदासूं त असांखे बदिले में छा मिलंदो? फ़ाइदा असांखे कहिड़ा मिलंदा? ॿ फ़ाइदा तव्हांजे साम्हूं पेश कया। सभ खां पहिरें नंबर ते त असांखे इहो फ़ाइदो मिलंदो जो हिन दीन इस्लाम जी हर हिकु सुन्नत ते अदा करण सां अल्लाह तबारक व तआला उन इंसान खे बेपनाह अजर ऐं सवाब अता कंदो। बेपनाह जंहिंजे अजर ऐं सवाब जो मुशाहिदो सर्जन जेके डॉक्टर यहूदियुनि जा, अमरीका जा जेके मुशरिक डॉक्टर, उन्हनि बि इन ॻाल्हि जो मुशाहिदो कयो आहे त जॾहिं मुस्लमान वुज़ू कनि था त उन जे वुज़ूअ जा जेके उज़वा धोइनि था त उन उज़ुनि मां हर जॻह तां जरासीम ख़तमु थियो था वञनि। ऐं इन जी मुतालिक़ इन ॻाल्हि जी ताइद में अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस आहे त जॾहिं मोमिन मुस्लमान नमाज़ जे लाइ वुज़ू करे थो, हथ धोए थो त हथनि जा गुनाह साफ़ थियो था वञनि। हथ धोइण खां बाद में इंसान गुररी करे थो त गुररी जे दौरान वात जे अंदरि जेके बि इंसान खां गुनाह थींदा आहिनि, वात अंदरि कहिड़ी शइ आहे जंहिंजे ज़रिए इंसान गुनाह करे थो? ज़बान। ऐं हदीस आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जॾहिं इंसान सुबुह करे थो त इंसान जे जिस्म जा सभई उज़वा ज़बान वटि जमा थी वञनि था ऐं ज़बान खे मुखातब थी करे चवनि था ए ज़बान यादि रख, अगरि तूं सिधी रहंदीअ त असीं बि सिधा रहंदासूं, अगरि तूं टेढ़ी थी वेंदीअ त असीं तुंहिंजे ताबेदारी कंदे असीं बि टेढ़ा थी वेंदासीं। फरमाई जॾहिं इंसान वुज़ू करे थो, हथ धोए थो त हथनि जा गुनाह साफ़ थियो था वञनि, गुररी करे थो त वात जा गुनाह साफ़ थियो था वञनि। इंसान नक में पाणी विझे थो वुज़ू करण महिल त नक जे अंदरि जेके गुनाह आहिनि उहे बि इंसान जा साथ छणी वञनि सां साफ़ थियो था वञनि। हता के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इंसान वुज़ू जे दौरान जॾहिं नुंहं थींदा आहिनि, नुंहं वॾा हूंदा आहिनि त उन्हनि जे अंदरि ख़ाली जॻह थी वेंदी आहे। फरमाई उन्हनि जे अंदरि अगरि वुज़ूअ जो कतिरो बि वञे थो न, उन गुनाह नुंहंनि जे अंदरां जेके गुनाह हूंदा आहिनि उहे बि अल्लाह तबारक व तआला उन इंसान जा धोई साफ़ करे छॾींदो। केॾो वॾो अजर ऐं सवाबु। सुन्नत ॿुधाए थो नमाज़ जे मुतालिक़। नमाज़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो, साहबनि खे मुखातब थी करे फरमायो ऐं मुंहिंजा साहबा, अगरि तव्हां मुंहिंजा कंहिं हिकु शख़्स जे घर जे दरमियान का हिकु शाख वांदरु हुजे, को वाटर वांदरु हुजे ऐं उहो ॾींहं में 5 भेरा उन में विहिजे त छा उन जे जिस्म ते का मेल कुचेल, का घर, का मिटी रहंदी? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के साहबा चयो अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम इहो मुमकिन ई कोन्हे को जो 5 भेरा शाख में विहिजे ऐं उनजे बावजूद बि उनजे जिस्म ते का घर रहे। फरमाए इहो ई मिसाल उन शख़्स जो आहे जेको 5 वक़्त नमाज़ ॾींहं में जमात सां अदा करे, 5 वक़्त नमाज़ अदा करे थो पाबंदी सां, उन इंसान जा गुनाह अलाह ईअं धोई साफ़ करे थो छॾे। हज जो मिसाल वठो,
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जॾहिं हाजी हज जे लाइ वेंदो आहे, हज जा रुकन सुन्नत जे मुताबिक़ अदा करे थो, रफ़स बिल्कुलु गार गंदोनमी कोन थो करे, कंहिंसां ज़्यादती कोन थो करे, कंहिंसां ज़ुल्म कोन थो करे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो शरीयत जे मुताबिक़ अगरि उहो हज जा रुकन अदा करे थो त उहो गुनाहनि खां ईअं धोई साफ़ थी वेंदो आहे ॼण उहो माउ जे पेट मां को नओं ॼाओ आहे, हाणे ॼाओ। केॾो वॾो अजर ऐं सवाबु ॾिठो। तो पहिरें नंबर ते इन दीन इस्लाम जी ताबेदारी जो फ़ाइदो असांखे मिलंदो जो अल्लाह तबारक व तआला हिन दीन इस्लाम जी हर हिकु सुन्नत ते अमल करण सां इंसान खे बेतहाशा अजर ऐं सवाबु अता करे थो, बेपनाह। ऐं ॿिए नंबर ते फ़ाइदो हिन दीन इस्लाम जी ताबेदारी जो इहो आहे त अल्लाह तबारक व तआला उन इंसान खे दुनिया जे अंदरि बुलंदियूं अता कंदो। दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन्हनि जा रुतबा बुलंद कंदो आहे ऐं आख़िरत में त अल्लाह तबारक व तआला अलाए कहिड़ी सूरत में उन्हनि जे लाइ अजर ऐं सवाबु तयारु करे रखियो आहे। उनजी बि निशानदेही ख़ुदि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाई। दुनिया जे अंदरि अल्लाह तबारक व तआला कीअं बुलंदियूं अता करे थो उन जो मिसाल मुस्नद अहमद जे अंदरि हदीस आहे, तमामु ॾिघी हदीस आहे, जीअं हदीस जो रावी अबू तुफ़ैल आमिर बिन वासिला रज़ी अल्लाह तआला अन्हु आहिनि। फरमाइनि त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो सहाबी ख़लीफ़ा सानी अमीरुल मुमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु नाफ़े बिन हारिस रज़ी अल्लाह तआला अन्हु खे मक्के जो गवर्नर मुक़ररु कयो आहे। थोरो टाइम गुज़रियो आहे त मक़ाम असफ़ान में नाफ़े बिन हारिस उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु सां मिलन सां उन खे ॾिसी करे उमर बिन ख़त्ताब गुस्से में अची विया त तोखे त मूं मके जो गवर्नर मुक़ररु कयो आहे ऐं तूं हिते बि फ्री पोइ त उनजी सार संभाल केरु कंदो, हुनजी ज़रूरत जो ख़्यालु केरु रखंदो। नाफ़े बिन हारिस रज़ी अल्लाह तआला अन्हु खे उमर बिन ख़त्ताब घुरायो त ॾे ख़बर पुठियां पंहिंजो नाइब कंहिंखे बनाए करे आयो आहीं, पंहिंजी जॻह ते कंहिंखे निगरान बनाए करे आयो आहीं। नाफ़े बिन हारिस रज़ी अल्लाह तआला अन्हु उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खे जवाबु ॾियनि था अमीरुल मोमिनीन इब्न अब्ज़ा खे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु सवाल कयो इब्न अब्ज़ा केरु आहे? नाफ़े बिन हारिस चवणु लॻो अमीरुल मोमिनीन इब्न अब्ज़ा असांजे आज़ाद कयल ग़ुलामनि मंझां हिकु ग़ुलाम। वरी उमर बिन ख़त्ताब खे गुस्सो अची वियो, जोशीलो साहबी त अॻ ई हुयो, ईमानी गैरत हुई, जज़्बाती साहबी हुयो। जॾहिं को काफ़र हिकु भेरो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम साहबा सां गॾु वेठल हुया त जॾहिं को बि अहिड़ो मसइलो पेश थींदो हुयो त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु फ़ौरन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां इजाज़त वठंदा हुआ, अल्लाह जे रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे इजाज़त ॾियो त हिन मुनाफ़िक़ जी गर्दन खे आउं कपे छॾियां। एॾो जोशीलो साहबी हुयो, गैरत अची वेंदी हुई, ईमानी गैरत जाॻी वेंदी हुई। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु खे गुस्सो अची वियो, इब्न अब्ज़ा केरु आहे? नाफ़े बिन हारिस चयो आज़ाद कयल ग़ुलामनि मंझां हिकु ग़ुलाम आहे। वरी गुस्सो अची वियो कि जी हाँ अमीरुल मोमिनीन, इब्न अब्ज़ा जे अंदरि टे खूबियूं आहिनि, टे सिफ़तूं आहिनि जेके सिफ़तूं जेके खूबियूं उन खां अलावा कंहिं ॿिए जे अंदरि मौजूदु कोन हुयूं। मूं पहिरीं जाखोर कई, परख कई माण्हुनि जे अंदरि त केरु आहे जंहिंजे अंदरि ही खूबियूं हुजनि। मूं ॾिठो त हीअं इब्न अब्ज़ा ई आहे जंहिंजे अंदरि हीअ टे खूबियूं आहिनि। पहिरें नंबर ते फरमाई हिकु खूबी इहा आहे त हू क़ुर जो कारी आहे, मुकमल क़ुर 30 सिपारा उन सीने में समाए रखिया आहिनि, पूरा ज़बानी यादि आहिनि, मुकमल क़ुर उनखे यादि आहे। क़ुर जो कारी आहे, तलफ़ुज़ ऐं तजवीद सां हरफ़नि खे पंहिंजी मख़रज में अदा करण वारो कारी आहे, क़ुर जो कारी, मुकमल क़ुर यादि आहे। ॿिए नंबर ते हिन जे अंदरि इहा खूबी आहे त हीअ काज़ी आहे, वक़्त जो काज़ी आहे। जेको बि हिन वटि को मुक़दमो खणी थो अचे, को फ़ैसिलो खणी थो अचे त उन फ़ैसिले जो हल ऐं क़ुर ऐं सुन्नत जे मुताबिक़ कढे थो, क़ुर ऐं सुन्नत जे मुताबिक़ फ़ैसिलो करे थो माण्हुनि जे दरमियान, ऐं इहा खूबी कंहिं ॿिए जे अंदरि कोन। टे नंबर ते फरमाई मीरास जो आलिम आहे, मीरास जो माहिर आहे। इंसान जॾहिं फ़ौत थी वेंदो आहे न, दुनिया जे अंदरि वॾी जाइदाद गॾु करे वेंदो आहे, कोशिशि हुनजी इहा हूंदी आहे, जदोजहद इहा हूंदी आहे, तमन्ना इहा हूंदी आहे यार असां त सूर पिटिया पर असीं महिनत कयूं, कोशिशि कयूं, हीअ माल बि, हीअ फलाणी जेका जाइदाद आहे गॾु करे वञूं, असांजो पुठियां औलाद सुखियो हुजे। इन जे लाइ जॾहिं इंसानु फ़ौत थी वेंदो आहे, इंसान जूं ख़्वाहिशूं पूरियूं कोन थींदियूं आहिनि, मौत अची वेंदो आहे। इंसानु फ़ौत थी वेंदो आहे त पुठियां जेको बि माल छॾे वेंदो आहे इन खे अरबी में चइबो आहे मीरास, तरको।
मीरास जो माल। त हाणे इहो मीरास जो माल उन जे औलाद में, उन जे पुटनि में, उन जे धीअरनि में कीअं तक़सीम कजे, उन जो पूरो इल्मु इब्न अब्ज़ा खे हो। ऐं इहा टी खूबी बि इन खां अलावा कंहिं ॿिए जे अंदरि कोन हुई। तंहिंजे करे मूं इन खे मके जो नाइब मुक़ररु कयो। अल्लाहु अकबर। जॾहिं नाफ़े बिन हारिस रज़ी अल्लाह ताला अन्हु जो इहो जवाबु ॿुधी करे उमर बिन ख़त्ताब थधा थी विया ऐं फ़ौरन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस यादि फरमाई। कहिड़ी हदीस आहे? फरमाई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताबि अक़वामा व यज़उ बिही आख़रीन। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो आहे, सच फरमायो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम त बेशक अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान जे ज़रिए कुझु माण्हुनि जा रुतबा दुनिया जे अंदरि बुलंद कंदो आहे, उन्हनि खे उहो मक़ाम अता कंदो आहे, उन्हनि जी इज़त खे बाला फरमाईंदो आहे। ऐं इहो क़ुरान आहे जंहिंजे ज़रिए कुझु माण्हुनि खे अल्लाह ज़लील ऐं रुसवा करे छॾींदो आहे। जंहिंखे अल्लाह ज़लील करे कंहिंजे अंदरि जुरत ई कोन्हे जो हुनखे इज़त बख़्शे, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला इज़त बख़्शे कंहिंजे अंदरि जुरत ई कोन्हे जो हुनखे ज़लील ऐं रुसवा करे। अल्लाहु अकबर। दुनिया जे अंदरि उन वक़्तु ग़ुलामनि जी का हैसियत कोन हुई, लेकिन ग़ुलाम जी दिलचस्पी लगाव छा सां हुयो? दीन इस्लाम सां हुयो। क़ुरान जो कारी हुयो, मीरास जो माहिर हुयो ऐं काज़ी हुयो, सुन्नत जो पाबंद हुयो, सुन्नत ते अमल कंदड़ हुयो। अल्लाह इन ग़ुलाम खे बि दुनिया जे अंदरि इज़त बख़्शी। कंहिं बख़्शी आहे? अल्लाह तबारक व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल ख़ैर। तुंहिंजे हथ में इज़त आहे, जंहिंखे चाहे इज़त ॾी, जंहिंखे चाहे ज़लील करे। अल्लाहु अकबर। इहो वाहिद क़ुरान मजीद। तो पहिरियों नंबर फ़ाइदो त अल्लाह तबारक व तआला इन दीन इस्लाम जे ताबेदार शख़्स खे, जेका बि उहो शख़्स सुन्नत अदा कंदो, अल्लाह उन खे बेपनाह बेतहाशा अजर सवाब अता कंदो। ऐं ॿिए नंबर ते फ़ाइदो इहो आहे त दुनिया जे अंदरि अल्लाह उन्हनि जा रुतबा बुलंद फरमाईंदो, आख़िरत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला उन्हनि जा रुतबा कीअं बुलंद फरमाईंदो, उन जो मिसाल इमाम बैहक़ी शोबुल ईमान जे अंदरि हिकु हदीस बयानु फरमाई आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमाइनि था, जेको क़ुरान जो कारी आहे, हाफ़िज़ क़ुरान आहे, क़यामत जे ॾिहारे अल्लाह तबारक व तआला उन हाफ़िज़ क़ुरान खे नूर जो ताज पाराईंदो। नूर जो ताज। अल्लाहु अकबर। उन नूर जे ताज जी रोशनी छा हूंदी? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन जी रोशनी बयानु फरमाई जीअं सिज जी रोशनी हूंदी आहे, सिज ॾींहं खे रोशन करे छॾींदो आहे, सिज जी रोशनी जे ज़रिए हर शइ बिल्कुलु साफ़ नज़र ईंदी आहे। फरमाई उन नूर जे ताज जी रोशनी जे ज़रिए ईअं हर शइ साफ़ नज़र ईंदी, एॾी वॾी उन जी रोशनी हूंदी। अल्लाहु अकबर। ही उन हाफ़िज़ क़ुरान जो मक़ाम आहे। क़यामत जे ॾिहारे जंहिं ॾींहुं इंसान खे नफ़्सी नफ़्सी लॻल हूंदी, सिज नेज़े जे बराबरि हूंदो, ज़मीन टामे वांगुरु ततल हूंदी, हर इंसान पंहिंजो क़ीमती सरमायो छॾे करे भॼी वेंदो, पंहिंजी जान बचाइण जे पुठियां हूंदो। फरमाईंदो त यौम यफ़िर्रुल मरउ मिन अख़ी व उम्मिही व अबी व साहिबतिही व अख़ी व फ़सीलतिही अल्लती तुवी व मन फ़िल अर्दि जमीअन सुम्मा युनजी कल्ला इन्नहा लवा नज़्ज़ाअतल लिश्शवा तदउ मन अदबर व तवल्ला। उन ॾिहारे इंसान छा चवंदो? मुंहिंजी घरवारी खे बाह में विझो, मुंहिंजे माउ पीउ खे बाह में विझो, मुंहिंजे भाइरनि खे बाह में विझो, मुंहिंजे कुंबे क़बीले खे बाह में विझो, हता के पूरी दुनिया जे इंसान खे बाह में विझो, मुंहिंजी जान बचायो। हर इंसान खे नफ़्सी नफ़्सी लॻल हूंदी। अल्लाहु अकबर। उन ॾिहारे अल्लाह तबारक व तआला हाफ़िज़ क़ुरान खे इन ॾिहारे जी ज़िल्लत ऐं रुसवाई खां बचाईंदो, जो नूर जो ताज पाराईंदो। नूर जे ताज पाराइण करे उहो इंसान उन नूर जी रोशनी में हूंदो। उनजे वालिदैन सां छा सलूक कयो वेंदो? मई उन हाफ़िज़ क़ुरान जे वालिदैन खे घुरायो वेंदो। उन हाफ़िज़ क़ुरान जे वालिदैन खे घुरायो वेंदो। अल्लाह तबारक व तआला हुकुम ॾींदो त इन जे वालिदैन खे रेशम जूं 2 चादरूं पारायो, रेशम जूं 2 चादरूं। ऐं हिन वक़्तु दुनिया जी मोमिन जेको आहे मुस्लमान, उन्हनि जे लाइ रेशमी लिबास मना आहे, रेशमी लिबास पाइणु मना आहे। शरई उज़्र जे ख़ातिर इंसान उहो रेशमी लिबास पाए सघे थो, जंहिंजी गुंजाइश हदीस जे अंदरि मौजूदु आहे। तो बहरहाल उन जे वालिदैन खे रेशम जूं 2 चादरूं पाराई वेंदियूं। जॾहिं उन्हनि खे उहे चादरूं पाराए वेंदियूं, उन्हनि चादरनि जी हैसियत छा हूंदी, क़ीमत छा हूंदी, केतिरियूं उम्दा ऐं नफ़ीस हूंदियूं,
नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो दुनिया ऐं जेको कुझु दुनिया में उन जी क़ीमत हिननि ॿिनि चादरनि जी क़ीमत जो मुक़ाबिलो कोन थी करे सघे। एॾियूं वॾियूं उम्दा ऐं क़ीमती हूंदियूं, तमामु बहितरीनु हूंदियूं, साफ़ ऐं शफ़ाफ़ हूंदियूं रेशमी चादरूं। जॾहिं उनजे वालिदनि खे चादरूं पराए वेंदियूं त उहे हाफ़िज़ क़ुरान जा वालिद पुछंदा त हीअ आख़िर सां हीअ छो पियो कयो वञे, वजह छा इन जी? उन खे जवाबु ॾिनो वेंदो त इहो इन जे बदिले में आहे जो तो पंहिंजे पुट खे मदरसे में दाख़िल करायो, उहो हाफ़िज़ क़ुरान थियो, मुकमल क़ुरान सीने जे अंदरि यादि रखियो ऐं क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी। अॼु इन्हीअ जे बदिले अल्लाह तबारक व तआला तव्हांखे हीअ रेशम जूं ॿ चादरूं पारायूं। अल्लाहु अकबर। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो युक़ालु लिसाहिबिल क़ुरआनि यौमल क़ियामति इक़रा वरतक़ी वरत्तिल कमा तुरत्तिलु फिद दुनिया वल आखिरह फ़इन्न मंज़िलका इंदा आखिरि आयतिन तक़रउहा। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो क़यामत जे ॾियारे हाफ़िज़ क़ुरान खे चयो वेंदो युक़ालु लिसाहिबिल क़ुरआन इक़रा वरतक़ी वरत्तिल कमा तुरत्तिलु फिद दुनिया। तूं इन जी तिलावत कंदो वञ ऐं बुलंदी ते चढ़ंदो वञ, मक़ाम ते बुलंदी ते मथे चढ़ंदो वञ। फ़इन्न मंज़िलका इंदा आखिरि आयतिन तक़रउहा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो साहिब क़ुरान हाफ़िज़ क़ुरान खे चयो वेंदो तुंहिंजी आख़िरी जॻह उहा आहे जिथे तूं क़ुरान जो आख़िरी आयत जी तिलावत कंदे। अल्लाहु अकबर। केॾो वॾो मक़ाम जिन इन क़ुरान सां लगाव रखियो, दीन इस्लाम जा ताबेदार बणिजी विया, पूरी ईमानदारी दयानतदारी सां ऐं दिलचस्पी सां बाक़ाइदे इन क़ुरान दीन इस्लाम जी ताबेदारी कई अल्लाह तबारक व तआला यकीनन उन्हनि खे दुनिया जे अंदरि में बुलंदी अता कयूं त आख़िरत में उन्हनि जे लाइ वॾो मक़ाम आहे। हीअ सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजी हीअ ज़िंदगी गुज़री वेंदी, इन ज़िंदगी में असीं सोचूं कुझु कयूं, असां न थी सघियासीं त असीं पंहिंजे पोयनि खे इहो इहा यादि दहानी ॾियारायूं, उन्हनि खे क़ुरान सां उन्हनि खे दीनी मदारस सां उन्हनि खे माना दिलचस्पी ॾियारियूं, उन्हनि खे मदारस जे अंदरि दाख़िल करायूं त इहो औलाद उहो वक़्तु अची वञे जो क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी वञे, असांजे लाइ सदका जारिया थी वञे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनी खे क़ुरान ऐं सुन्नत खे सही माना में सम्झणु ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जज़ाकुमुल्लाहु ख़ैरन व अहसनुल जज़ा।